ऐं मुंहिंजा इहे अकुल जी देन मासूम ॿार बादशाह जा फ़ैसिला कीअं थो करे। हिन कहाणी खे थोरो गौर सां ॿुधी 5 मिंट सीड़ाए पंहिंजा ॿुधंदो त तव्हांखे मज़ो ईंदो ऐं असांखे बि लुत्फ़ु थींदो। हंधु उहो सड़े जिते बाहि ॿरे। साईं मुंहिंजा हिकिड़ो बादशाह हो। बादशाह त मुंहिंजो अलाह हुआ, पर हीअ ज़मीन जी टुकड़े जो बादशाह हुजे सो हिन खे पुटु ॼाओ बादशाह खे। सो बादशाह ज़ादीअ चवणु लॻी दाईअ खे त ॾेहवाल मुंहिंजो पुटु कारो आहे या बगो आहे। त दाई चवणु लॻी बादशाह ज़ादी तुंहिंजो पुटु कारो आहे। बादशाह ज़ादी सोच में पइजी वई, अगरि जे सुबुह मुंहिंजो मुड़ुसु बादशाह अचे थो अची मुंहिंजो पुटु ॾिसंदो त चवंदो को असांजो ख़ानदान कारो न आहे, तव्हांजो ख़ानदान को कारो आहे, हीउ पुटु कारो ॼण त मूंखे मेणा ॾींदो। सो चवणु लॻी दाईअ खे त ॾेहवाल को मुंहिंजी बशीअ में को अहिड़ो सुहिणो पुटु ॼाओ आहे कंहिंखे त मुंहिंजो पुटु खे मटे आहे। भाई चवणु लॻसि दाई त हा वाक़ई तुंहिंजे शहर में हिकु चाकी आहे, सो उन खे अहिड़ो अलाह साईं पुटु ॾिनो आहे जो हुनखे ॿ चकर ठाहियो त एॾो सुहिणो आहे। सो बादशाह ज़ादीअ हिन खे 500 रुपया ॾिना त हीअ 500 रुपया खयूं वञ, पर मुंहिंजो पुटु उन सां मटे आहे। जीअं सुबुह ते बादशाह ॾिसे त बादशाह चए त अहिड़ा ख़ूबसूरत हुजे। सो वई हीअ दाई देरी न कई, बादशाह जो पुटु खयूं वई ऐं चाकीअ जो पुटु खयूं आई अची बादशाह ज़ादीअ खे हंज में ॾिनई। बादशाह ज़ादीअ ॾिठो त वाक़ई बि सुहिणो आहे माशाअल्लाह। सो इहे मुंहिंजे कुदरत जा खेल आहिनि जो ग़रीब जो ॿारु बादशाह वटि आयो ऐं बादशाह जो ॿारु ग़रीबनि में पलिजे पियो। इहे साईं अजब रंग न। सो बादशाह जो सुबुह ते ॾिठो त भणा बचो जो ॾिठई त ख़ूबसूरत हसीन जी माशाअल्लाह माशाअल्लाह, जहिड़ो मां सुहिणो आहियां तहिड़ो मूंखे अलाह साईं पुटु बि सुहिणो ॾिनो आहे। सो बादशाह ॾाढो धूमधाम सां हिन जी ख़ुशी कई, छठी कई। सो हाणे ॾींहं पंहिंजी मुदा ते गुज़रंदा आहिनि, ॻाल्हि गुज़रंदे खणंदे देरि न आहे। बता क़तल थींदा आहिनि, देगिड़ा दम ते ईंदा आहिनि, छा था कारीगर चवनि पिया मलूक ॿुधनि। हिन ॻाल्हि खे गौर सां ॿुधिजो, तव्हांखे बि मज़ो ईंदो, असांखे बि लुत्फ़ु थींदो। हंधु उहो सड़े जिथे बाहि ॿरे। जीअं मिठो खीरु पीउ हाणे अॼु नंढा सुभाणे वॾा हली कंहिं दाख़िला वठनि मदरसे में या स्कूल में वञी पढ़णु चालू कयूं। हीउ जेको का चाकीअ जो ॿारु हो बादशाह वटि पियो पलिजे ऐं जेको बादशाह जो ॿारु सो चाकीअ वटि पियो पलिजे। जेको बादशाह जो पुटु हुयो चाकी वारो सो जॾहिं बि पाण ॾों वांदो थींदो अची उन बादशाह जी बादशाहीअ सां वेहंदो, वञी उन चेरी ॿुधंदो ऐं उनजो इंसाफ़ु ॾिसंदो हुयो। से अॼु नंढा सुभाणे वॾा हलंदा हलंदा इहो सॼो किरदारु ॾिसी रहियो हुयो त कीअं फ़ैसिला कबा आहिनि ऐं अगल वॾनि जी चवाणी हूंदी आहे त अकुलु रहंदो आहे केचेरीअ में। सो हीअ केचेरीअ में जिथे वेहे पियो उते हिन जो अकुलु कमु करे पियो हुयो मासूम, पर हिन खे वॾो अलाह साईं दिमाग़ ॾिनो। साईं मुंहिंजा ॻाल्हि खे खोटाइण, उन बादशाहीअ में हिकिड़ो ग़रीब शख़्स हुयो जेको वञे पियो हुमरे ते मदीने तरफ़ रवानो थी पियो। काज़ीअ ॾे वियो, पंहिंजी घर वारी अचे काज़ीअ खे चई हीअ मुंहिंजी घर वारी अकेली आहे, सो तूं पाण वटि अमानत अथई मुंहिंजी, मां वञा थो हुमरो करणु। सो हुमरो करे जॾहिं बि मोटी मूंखे पंहिंजी अमानत ॾिजांइ। सो अॻे माण्हू अमानतूं पंहिंजूं काज़नि वटि रखी वेंदा, जेका काज़ी हूंदा हुआ सो उन्हनि वटि रखी वेंदा हुआ। इहा अक्सर खां वठी पाक आहिनि, अॻे ज़माने में माण्हू काग़ज़नि ते वॾो एतबार रखंदा हुया। सो हीअ पंहिंजी अमानत काज़ीअ खे ॾेयूं ऐं हीअ ग़रीब शख़्स मदीने हलियो वियो। पोइ अॻे पैदल मदीने वेंदा हुआ, सवारियूं न हूंदियूं हुयूं। सो कॾहिं 12 महीने पुॼंदा, कॾहिं ग़रीब शख़्स न बि पुॼंदा। उते दग में हिननि जो दम परवार थी वेंदो हो, पर तांग इन सां वेंदा। हाणे त सवारियूं लॻी पियूं, अलाह जा शुक्र लॻा पिया न। सो छॾे हिन खे वठि हाणे काज़ीअ खे। सो काज़ी ऐं हिन जी माईअ जो पाण में सेटअप थी वियो। सही हाणे काज़ीअ जो माईअ जी सेटअप थी वियो। हाणे हिननि ॿिन्हिनि जी प्लानिंग ठही वई। ग़रीब शख़्स 12 महीना हज करे जॾहिं मोटी वरी साॻी आयो हिन वक़्तु न ते, सो अची चवणु लॻो काज़ीअ खे त ॾेहवाल काज़ी मुंहिंजी अमानत ॾे। काज़ी चयो छा जी अमानत, केरु आहे तूं, कीअं मसइलो आहे? चई मां तोखे पंहिंजी घर वारी ॾेई हुअमि, मां वियो हलियो हीअं। चई हा यार उहा हुई वाक़ई, सो पर मरी वई। हिन चयो कीअं मरी वई? चई बसि मरी वई, सो कुतो आयो उहो कुते खाधुसि उहो मरी वई। चई शायदि? चई फलाणो फलाणो। हिन खे काज़ीअ जे ॻाल्हि ते एतबार कोन हुयो। सो ग़रीब शख़्स वञी बादशाह जी दरबार में अची पुॻो। बादशाह खे जे दांह ॾिने त हिन काज़ीअ वटि मां अमानत रखी, सो हीउ मसइलो हीअं वासे नथो हाणे। उहो छोकिरो बि उन वेठो उन दरबार में। सो बादशाह देरी न कयो, वज़ीर खे मोकिलियईं, चई वञी ने फलाणे काज़ीअ खे वठी आ। सो वज़ीर देरी न कई, उन महिल वञी काज़ीअ वटि पुॻो। साईं काज़ी घुराइजी वियो। हाणे ग़रीब शख़्स पियो चवे काज़ीअ खे
काज़ीअ खां ग़रीब बादशाह पुछा कयो ग़रीब शख़्स खां ॾे हवाल चई त हिन काज़ीअ वटि मुंहिंजी अमानत हुई सो हाणे नथो ॾे। काज़ीअ खां पुछा कयो ॾे हवाल हिन ग़रीब शख़्स जी जेको अमानती तोखे ज़ाल रखियो पंहिंजी उहा काॾे वई। त काज़ीअ चयो त भाउ हुनखे कुतो खाई वियो। चइबा कुतो कीअं खाईंदो को शाहिद वग़ैरह। चइबा ही 2 हमरा 3 शाहिद आहिनि मुंहिंजा। उन खां पुछा कयईं त ॾे हवाल चई हा भाउ असां ॾिठोसीं त कुतो खाई वियोसीं असां वटि अचे पई सो दग में अची कुतो बीठो खाई वियुसि। सो हाणे बादशाह चयो त बणा हिन जा 3 शाहिद चोथों पाण। सो ग़रीब शख़्स खे चई बा तुंहिंजी माई वई हली। सो हाणे हिन बादशाह हिन जो दाद इहो कयो। सो हाणे हिनखे बादशाह वीचारो निमाणो हाल करे ग़रीब शख़्स मोटियो। इहो छोकिरे फ़ैसिलो ॿुधो। कुदरत मुंहिंजी अलाह जी हिकु ॾींहुं हाणे फ़ैसिले ॾो मतिलबु पाण ॾो मोटी छोकिरो अची बादशाह जी उन बाग़ में अची फ़ैसिला कंदो बादशाह वांगुरु ई हर रोज़ु ईअं कंदो हुयो। सो हाणे काज़ी ऐं ग़रीब शख़्स जो फ़ैसिलो कयो छोकिरे। सो हाणे चयईं त दोस्तनि खे सभु जेका बि हुनजा संगती हुया चइबा अॼु फ़ैसिलो कबो काज़ी ऐं ग़रीब जो। बाबा ग़रीब केर थो थिए। ग़रीब हिकिड़ो ॿियो छोकिरो थियो ऐं जेको वज़ीर हुयो बादशाह जो उन जो पुटु थियो काज़ी ऐं कुझु वरी शाहिद वग़ैरह थिया। सो हाणे आया हुअसीं पहिरियों ग़रीब शख़्स छोकिरे पुछा कयोसि ॾे हवाल चइबा हिन काज़ीअ वटि मुंहिंजी अमानत आहे सो हाणे कोन थो ॾिए। पुछा कयईं वरी वज़ीर वारे छोकिरे खां जेको काज़ी थियो ॾे हवाल चइबा हुई मौत पर उहा मरी वई। बा कीअं हुई चई उनखे बा कुतो खाई वियो। शाहिद चइबा ही 3 शाहिद बीठा त हिननि खां पुछा कर। चई ही 3 शाहिद न ते उन महिल साईं हाणे जेको हिनखे वज़ीर ॿियो कयोईं छोकिरो सो हाणे उनखे चए पियो वारो कयो हिन शाहिदनि 3 खे हेॾे अलॻि खणी वञे को हेॾे अलॻि खणी वञे को हेॾे अलॻि थी वञनि 3 शाहिद। हाणे साईं हिकिड़ो शाहिद चई पहिरियों पेश कयो। सो पहिरियों पेश कयुनि जंहिं महिल शाहिद सो पुछा पियो करे छोकिरो त ॾे हवाल तूं हिन माईअ खे या कुते खे खाईंदे ॾिठो। कि हा बादशाह सलामत। सो भॻो कुतो हुयो सुबुह जो टेम हुयो। सो आयो जीअं ई माईअ खे खाधियूं इहो हलियो वियो माई मरी वई। सो ईअं थियो। चई सही आहे। वरी हिनखे चवनि भाई हिनखे वठी वञो वरी ॿियो आणियो शाहिद। सही ॿियो शाहिद आयो उन बि चयो बाबा माईअ खे हुयो ॻाढ़ो कुतो हुयो मंझंदि जो टेम हुयो सो माईअ खे खाधई माई मरी वई। चई ॻाढ़ो कुतो साईं हाणे हुनखे चवंदो वञे पियो वज़ीर खे ॿियो वज़ीर जेको बीहारे चई लिख साईं हाणे ॻाढ़ो कुतो मंझंदि जो टेम सो माईअ खे खाधे मरी वई। साईं हाणे उनखे बि साइड ते कयो। हाणे आयो 3 शाहिद 3 शाहिद खां पुछा कयं ॾे हवाल तूं कीअं माई मुई। चइबा कुते खाधुसि। कुतो खाधुसि कहिड़ो टेम हुयो कहिड़े रंग जो कुतो हो कीअं मसइलो हुयो। चए 3 पहिरियों टेम हुयो कारो कुतो वॾे मथे सां सो माई आई पैसानो टांडो खणण सो कुते वात विधुसि सो माई मरी वई। वज़ीर खे चयईं कारो कुतो 3 पहिरियों टेम ऐं इहो लिख। से हाणे 3 शाहिद ॿुधी बयान वठी शाहिदनि खे साइड ते रखियुनि। से हाणे बयान थो पुछा करे वज़ीर खां ॾे हवाल चइबा ही त कूड़े जा पुट आहिनि। चई कूड़े जा पुट आहिनि। पुछा कयईं काज़ीअ खे ॾे हवाल काज़ी चई यार हीअं मसइलो आहे। चई हीअं मसइलो आहे चई अॾु ॾियो हिन काज़ीअ खे पासी। अबा देरी न कई हूअं भोग में अदालत हलंदी आहे छोकिरनि मुंडीअ में रसो विझी ऐं वज़ीर जे पुट खे जो मथे लड़काए फिटिकियुनि वज़ीर जो पुटु मरी वियो। से हाणे हक़ीक़त में माण्हू जो साह वियो हलियो साईं वॾा माण्हू परेशान थिया ॿार वठी भॻा त भणा वज़ीर जो पुटु मरी वियो वज़ीर जो पुटु मरी वियो। तंहिं बादशाह वटि ख़बर पई वज़ीर बि रोंदो पिटींदो आयो त माण्हुनि खां पुछा कंदे कीअं मारियो अथई फलाणे चाकीअ जे पुटु। हाणे से चाकीअ जो ग़रीब शख़्स हुयो उन जा लिंग बीहनि ई कोन पिया अहिड़ा तेड़ा तूं इहो कमु छो कयो। हुन चयो पीउ खे घबराए न बसि मूं ते आहे न मसइलो मां कमु कयो आहे त भला हाणे ख़बर पवंदी न। सो बादशाह सलामत जो जंहिं महिल इहो वज़ीर जो पुटु दफ़नाए मोटी आया बादशाह वटि वज़ीर उथई कोन पियो बा फ़ैसिलो वठी ॾे काज़ीअ जे पुट खां। साईं बादशाह वटि काज़ी बि पुॻो काज़ीअ जो पुटु बि पुॻो। सो अचे हाणे बादशाह खां पुछा करे ॾे हवाल नींगर छाजे करे वज़ीर जो पुटु मारी। चए बादशाह सलामत असांजो फ़ैसिलो हुयो जेको कल्ह तोॾे आयो हो न काज़ी ऐं ग़रीब जो सो उहो फ़ैसिलो हुयो त मां वज़ीर जे पुट खे ज़ोर त न कयो त उहो काज़ी थिए। उहो काज़ी थियो हुनखे फांसी अचे वई।
हे अगरि जे काज़ी तव्हां हिन महिल जेको आहे सच में इहो काज़ी ऐं ग़रीब घुरायो, अगरि जे इन ते फांसी नथी पवे त मां ॾोही जे पए थी त मुंहिंजे छा थो खूनी माफ़ा मूं तो। बादशाह इहे नींगर जा गुप्ता ॿुधी ऐं बादशाह वरी साॻियो ई फ़ैसिलो नओं सं कयो। उहो ग़रीब शख़्स बि घुरायईं ऐं उहो काज़ी बि घुरायईं ऐं हिन छोकिरे नींगर चयुसि, बादशाह सलामत 2-3 मिंट तख़्त तो लही ऐं मूंखे तख़्त ॾियो त मां फ़ैसिलो इहो करे पोइ तव्हां साॻियो तख़्त वालारियो वियो। सो हाणे देरी न कई, उहे शाहिद बि घुराया। शाहिद जीअं पुॻा, छोकिरे ऑर्डर ॾिनो उन वज़ीर खे जंहिंजो पुटु मरियो त हीउ हिकिड़ो हीअं वञे कई होॾे कमरे बंदि कयो, होॾे कमरे बंदि कयो, 3 शाहिद अलॻि बंदि कयो। सियाणे न प्लानिंग न कंहिं शइ जी ख़बर, सो अचे पुछा कंहिं ग़रीब शख़्स खां, छोकिरे ॾेवाल ग़रीब शख़्स चइबा हिन वटि मां ज़ाल छॾी अमानत तौरु, सो हाणे हीउ बासे नथो। पुछा कंहिं काज़ीअ खां ॾेवाल, चइबा उहा मरी वई। कीअं मरी वई? इहो उनखे कुतो खाइयो। शाहिद चइबा इहे हुया। अदा शाहिद पेश कयो त वज़ीर जो जेको हुयो, वज़ीर जंहिंजो पुटु मरियो उनखे लिखण ते विहारे। चइबा तूं लिख। पेन पनो उन वज़ीर खे ॾिनो न, अरे पहिरियों थो अचे शाहिद, से ॾेवाल माई कंहिं हुई चए साईं कुतो हुयो बगे रंग जो, सुबुह जो टेम हुयो, सो माईअ खे खाधईं, सो माई मरी वई। वज़ीर खे चई बगो कुतो सुबुह जो टेम लिख। सयाणे हिन नौकर खे वरी हिन छा को ॾियांसि, शाहिद खे वठी बंदि कयो न, वरी साईं ॿियो शाहिद आयो। उन खां पुछा कई, छोकिरे त ॾेवाल चई त माई कंहिं हुई? चई साईं ॻाढ़ो कुतो हुजे, 12 जो टेम हुजे, टाक मंझंदि, सो माईअ खे खाधईं, माई मरी वई। वरी चई वज़ीर खे त ॻाढ़ो कुतो मंझंदि जो टेम लिख। वरी साईं इहो ॻाढ़ो कुतो ऐं मंझंदि जो टेम लिखियो। वरी उहो नौकर ई बंदि थी वियो, छा वॾो शाहिद। आख़िरी शाहिद बि आयो, उन खां बि बादशाह छोकिरे पुछा कई त ॾेवाल माई कंहिं हुई? चई साईं 3 जो टेम हुयो, कारो कुतो हुजे, वॾे मथे सां अची माईअ खे चकु विधई, असां ॾे टांडो खणाई, सो माई मरी वई। साईं वज़ीर खे चई बा कारो कुतो 3 जो टेम इहो लिख। साईं इहो लिखियो, लिखी बीठो। चई ॾेवाल वज़ीर छा को ॾियांसि, फ़ैसिलो छा थो चवे? चए भाई 3 शायद जेका आहिनि इहे त कूड़ा आहिनि। पुछा कयनि काज़ीअ को, ॾेवाल काज़ीअ जा ॿोल खुलिया, काज़ीअ जे हेठियां मथां थी वियूं। साईं हाणे काज़ी छा करे? काज़ी चयो त माई वेठी आहे, हीअं मसइलो थियो। चई हीअं मसइलो थियो। हाणे साईं वज़ीर जो पुटु मरियो, उन महिल हिकिड़ी काज़ीअ जी धीउ वेठी हुई, उहा वज़ीर खे ॾिननि त तोखे एवज़ी ॾियूं था खून में, सो पंहिंजे ॿिए पुट खे परणाए, बाक़ी ग़रीब शख़्स जो हिसाबु किताबु इहो ई आहे, सो पंहिंजी घरवारी वठी वञी ख़ुशि थिए। बाक़ी हिन काज़ीअ खे फांसी था चाढ़ियो। साईं काज़ीअ खे फांसी चढ़ी वियो काज़ी बि। सो बादशाह इहो फ़ैसिलो ॾिठो त बादशाह हैरान थी वियो। भणा काज़ीअ जो चाकीअ जो पुटु कलो कुड़ो ॿार फ़ैसिलो किरोड़ जो कयो अथईं, बादशाह जो वात ई पटिजी वियो। हाणे साईं इहो साॻियो फ़ैसिलो थी वियो। साईं हाणे काज़ीअ जो पुटु काज़ी वियो हलियो। हाणे छोकिरे जा साईं इहे सॼे मुल्क में हाक पिया हले त भणा वाह छोकिरे जो फ़ैसिलो साईं। हाणे साईं कुदरत मुंहिंजी अलाह जी, साईं ॾींहं पंहिंजे मुदा ते गुज़रंदा आहिनि, ॻाल्हि खणंदे खुटंदी आहे, बता क़तल थींदा आहिनि, देगड़ा दम ते ईंदा आहिनि, पया मलूक चाथा कारीगर चवनि, पया मलूक ॿुधनि। हिन ॻाल्हि खे गौर सां ॿुधिजो, तव्हांखे बि मज़ो ईंदो, असांखे बि लुत्फ़ ईंदो। हंधि उहो सड़े जिथे बाहि ॿरे। जीअं साईं मिठो खीरु पीओ। हिकु ॾियारे उन शहर में हिकु मुस्लमान धनार हुजे, सो हिकु वाणियो अची रहियो हुयो। सो हिकिड़ी अॾ पे वई, उतां गॾो लेके टपाए पियो। हिन गॾो तो जेको ॿार हो सो किरी पियो। साईं भर में मुस्लमान मियार बीठो हो। हिन वाणे सॾु कयो, बा मुस्लमान हिन खे हथु थो विझराए, मूंखे गॾ ते रखाए त मां तोखे कुझु ॾियां थो। असां सिंधी में चवंदा आहियूं न, कुझु ॾियूं था भला हाणे हिमत कराए। सो हाणे आयो हो मुस्लमान, माल खे छॾे अची हिन खे हथु विझराए गॾो ते सामान रखाईंसि। हाणे साईं हिन खां चवे थो त हाणे मूंखे कुझु ॾे। हाणे हिन साईं कढी 100 रुपया हिन खे ॾिनो। चई 100 खे मां छा कंदुमि, मूंखे कुझु ॾे। साईं हाणे हिन खे अची परेशान कयईं। चए बा हाणे 100 रुपया वठि, तोखे भला ॿिया पोइ ॾींदुमि। चई न बा मां हिन खे छा कंदुमि, मूंखे कुझु ॾे। साईं हाणे हिननि जो पाण में फ़ैसिलो थी वञे, सम्झ जहिड़ो थी वियो। सो इहो देरी न कई, मुस्लमान वञी बादशाह खे दान ॾिनी त बा हाणे फलाणे ॾे मुंहिंजो हिसाबु किताबु मूंखे ॾिए कोन थो।
वाणियूं माण्हू टिॼणो जंहिंमहिल बादशाह जो फ़ैसिले जो ऑर्डर थियो त बादशाह जे फ़ैसिले सां घुरायो ते वारो कर से वाणे माण्हूअ मथां कोन पियो कढे साईं हाणे वाणियो साईं 500 रुपया खणी आयो चइबा हाणे ॾे हवाल चइबा मुस्लमान खां गल पुछा कयईं चइबा वाणी जो अलाए छा सामान किरी पियो सो मूंखे चईं त इहो खणाए गॾ ते रखाए त कुझु ॼाण तूं हाणे मूंखे कुझु वठी ॾियो वाणी खे चई बादशाह सलाम हिन खे कुझु ॾे न चइबा हे 500 रुपया वठि बसि ॾेसि 500 रुपया वठी बादशाह ॾिना मेयार खे मेयार चयो त मूंखे 500 खे मां छा कंदुमि मूंखे कुझु वठी ॾे हाणे त बादशाह परेशान थियो त कुझु छा आहे बादशाह चयो हिन खे त बाबा फ़ैसिलो तव्हांजो वरी 8 ॾींहं कंदुसि सो हाली मां सोचां साईं हाणे हे मुस्लमान जेको मेयार हुयो सो घर वियो हलियो से वाणियो बि पंहिंजे घर वियो हलियो हाणे 8 ॾींहं जेके बसा ई न हुजे पेट में से वाणीअ खे अलाए छा थींदो अलाए छा मसइलो आहे साईं हाणे उहो से 8 ॾींहं बि अची वियो टाइम सो वरी सागाईअ जी साॻी दरबार में अची फ़ैसिलो हिन नारो इहो ई साॻियो शिक आहे साईं वाणियो 1000 रुपया खणी आयो अची वरी बादशाह खे ॾिनजी 1000 रुपया ॾियो त हू चवे त मां 1000 खे छा कंदुमि कुझु ॾियो छोकिरो इहो फ़ैसिलो ॾिसी रहियो ॿुधी रहियो हो साॻियो ई सो बादशाह खे अर्ज़ु कयईं बादशाह सलामत जेकॾहिं इहो फ़ैसिलो तव्हां खां नथो थिए त मूंखे इजाज़त ॾियो त सुभाणे फ़ैसिलो इहो आऊं कंदुसि बादशाह चयो त भले जे फ़ैसिलो तूं करे थो वञे त भली कर से हाणे बादशाह ईअं चयो से हाणे सुबुह जो टाइम ॿधुनि बाबा 2 बजे दारा जा शाम सो पाण ॾो सो छोकिरो वियो सुबुह थी खेर जी पाण ॾो जीअं मोटियो सो बाज़ार मां हिन 2 दखियूं ख़रीद कयूं सो कपिड़ो बि हिकिड़ो ॻाढ़ो ख़रीद कयईं अचे हिकिड़े में वारी विधी ऐं ॿी ख़ाली करे रखी छॾी सो हिन जा बूथ ॿधी अची हिन जो टाइम थियो जंहिं महिल छा कोठियांसि फ़ैसिले जो सो अची छोकिरो उहे साॻियूं दखियूं खणी अची वज़ीर खे साइड ते रखी छॾी पासे ते सो हाणे बादशाह खे चवंदा साईं थोरो तख़्त थो लही ॿियो तख़्त मूंखे ॾियो सो मां फ़ैसिलो कयां साईं छोकिरो चढ़ी वेठो जंहिं महिल तख़्त ते साईं हाणे पुछा थो करे मेहार खां त ॾे हवाल चइबा हीअं मूंखे वाणे चयो सो कुझु ही खणाए सो कुझु ॼाणे थो सो उहो मां खणायो मां हाणे मूंखे कुझु वठी ॾे साईं वाणे चयो त भाउ ॾे हवाल चइबा 1500 रुपया खणी आयो आहियां पर मुंहिंजी जान छॾाए चई हाणे वाणे खे चई 1500 रुपया हिन खणी वठी बादशाह ऐं हुनखे ॾिना साॻे खे मेयार खे चयईं अचे ही वठि चई न साईं मां पैसनि खे छा कंदुमि मूंखे कुझु वठी ॾे हिन खे चयईं वठि बसि चवां थो हिन मां वठि हिन खे 2-3 चकर चयईं त हिन पैसा न वरिता मूंखे कुझु वठी ॾे सो वज़ीर खे जेको हुयो बादशाह जो उनखे ऑर्डर कयईं चयो इहे जेके दखियूं पयूं न इहे खणी हिते अॻियां रख से हू वज़ीर वियो 2 दखियूं खणी अची बादशाह जे अॻियां रखियईं सो हाणे तो चवे जेको मेहार हुयो उनखे चइबो हाणे हिन में हिकिड़ी खण जेकी ॾसे पियो त हीअ खण जेकी ख़ाली हुई हिनखे गलुआ खणे चई ॾेवाल हिन में कुझु आहे ई कोन वरी हूअ खणायसि ॾेवाल हिन में कुझु आहे चई वरी हीअ खण चई हिन में कुझु ई कोन्हे वरी हूअ खण चई हिन में कुझु आहे ईअं 3 चकर चवराए जंहिं महिल कुझु आहे चयईंसि चई खण पंहिंजो कुझु इहो ई अथई कुझु आहे न इहो ई तोखे कुझु आयो सो हाणे फ़ैसिलो थियो हुन देरी न कई उन महिल खणी दखी पासे थी रवानो थियो बादशाह वज़ीर खे मोकिलियो ॾे वाल भला दखी अहिड़ो छा हुयो जो फ़ैसिलो बि थियो खयूं थो वञे पियो सुकून सां कुझु सोन बोन थो थिए भला वज़ीर खे कढ लॻी पियो हलंदे हलंदे हीअं साइड ते वञी पासे जा खोले बूथ कपिड़े हेठो रुॻो वारी छंडी त वज़ीर हेठो बणा रही त वारी रुॻो पोइ मथे कथी मेयार चवणु भई 1500 रुपया मिलण पिया भणा अॼाणी विञायमि सो फ़ैसिलो थी वियो वज़ीर जे ॻाल्हि कई त बादशाह सलाम में कुझु ई कोन हुन में वारी हुई बादशाह फ़ैसिलो ॾिठी चयो त भणा झाकीअ जो पुटु वॾो फ़ैसिलो थो करे सो हाणे फ़ैसिलो थी वियो सभिनि खे इजाज़त मिली वई हर को हिसाब किताब हर कंहिंखे मिली वियो सो बादशाह मोटी घर आयो जंहिं महिल पंहिंजो पुटु ॾिठईं त इहे काठ जा ॾांद गाॾी ऐं हर पियो थो काए हीअं बाहि लॻी वई बादशाह खे चई भणा हू हेतिरो मुंहिंजे पुट जेतिरो वॾा फ़ैसिलो कयईं हीउ पियो त हर काए हिनखे ॾाढी कावड़ वठी वई भणा छो त हू बादशाह जो पुटु त फ़ैसिला पियो करे ऐं हू जेको चाकीअ जो पुटु त हारीअ जो पुटु त उहो हर पोइ कंदो न साईं उहो त हाणे जेको हूंदो छाकाणि त कांव जे कारियो घणो कमु सां गॾु हुन आदत न मटे कमु बहरहाल जहिड़े हिसाब सां उहो बादशाही ॿारो त बादशाही फ़ैसिला जेको हारियो त हारे जो कमु ॼाणींदो ॿियो कुझु बि न कंदो सो बादशाह खे कावड़ वठी वई सो तरार कढी वञी पंहिंजी शहज़ादी पंहिंजी घरवारी जे अॻियां मथां बीह रहियो
सो ॿुधाए त मूंखे हीउ पुटु कंहिंजो आहे। बादशाहज़ादी चयुसि गुनाह माफ़ु थिए त ॿुधाई। चए गुनाह तोखे माफ़ु आहे। चए तुंहिंजो जेको चाकीअ वारो पुटु जेको फ़ैसिला थो करे इहो तुंहिंजो पुटु आहे, हीउ इन चाकीअ जो पुटु आहे। सो मूंखे ॾियाओ पुटु जो रंग जो थोरो कारो हुयो। सो मां इहो ई सोचियो त बणा को सुहिणो ख़ूबसूरत मुड़ुस खे पुटु ॾियां, पहिरियों पुटु थी ॾियांसि। सो इहा ॻाल्हि मूं हीअ आहे। सो इहो मुंहुं मटायो। बादशाह खे जंहिं महिल ख़बर पई, बादशाह खे वॾी ख़ुशी थी। उन महिल छोरो ॿाहिरि वेठो वञी ॿाह वरिती हल पुटु मां जा भूंगा माल हल वञी सिधो सो चाकीअ जे घर पुॻो। चाकीअ खे सॾु कयईं। चाकी निकिरी आयो। चाकी खे चई भाउ हीउ पंहिंजो पुटु संभाल, इहो मुंहिंजो पुटु आहे, मूंखे ॾे। छोकिरे चयो त बादशाह सलामत सयाणी इहो कीअं थो ॻाल्हाए। चई हा भाउ हीअं तुंहिंजी माउ मूं कमु कयो आहे, सो हीअं तूं मुंहिंजो पुटु आहे। चई इहा ॻाल्हि बि सही आहे, मञोसीं मां तुंहिंजो पुटु आहियां। सो तूं ॼणियो आहे मूंखे, पर हिननि मूंखे पालियो आहे। सो मां मुंहिंजा पेरनि मां हिननि जो पुटु आहे। सो हाणे हिननि खे छॾे मां न हलंदुमि। चई ते बि चई बाबा हाणे हे मूंसां गॾु हूंदा, महल में रहंदा त मां तोसां रहंदुमि, जेकॾहिं न रहंदा त पोइ त मुंहिंजे कहिड़े कम जी आहे महल तुंहिंजूं महलातियूं। बादशाह चयो भाउ तुंहिंजा ही पीउ पगल माउ हलनि, पोइ तूं हल, पर हलो मोॾे हल तूं बसि, मूंखे तूं खपे। सो चाकीअ खे वठी पंहिंजो सामान उन जो खणाए पंहिंजे महलात में रखाए, उन्हनि खे अलॻि महलात पंहिंजे हिसाब सां हाणे ॾिनई। सो हाणे छोकिरो ऐं पंहिंजी बादशाहीअ ते विहारे तख़्त उन जे हवाले कयईं। सो बादशाह उन जा फ़ैसिला ऐं हक़ ॾिसे पियो वेठो। से कल्ह ॾिठा ॾाढा ख़ुशि लॻा वेठा हा। सो अञा इहा कहाणी वॾी पर हिते बंदि था कयूंसि। वधीक नेक्स्ट वीडियो जो इंतज़ारु कजो। अस्सलाम वालेकुम, या अली मदद ऐं क़ुर्बान अब्बासी यादि रखिजो।